सबे सुबह तर देर कन मुने मुने पर माइठो बहुत मुतासिर है राशन का पे अंदा असां जो ॾिसो बोल मुतासिर असांजो सोणो मसात ज़ीशान अली गाॾी बहुत मुतासिर जेको हींअर पंहिंजे दुकाननि जे भरिसां वेठो आहे ऐं हीअ आहे ख़ैरपुर नाथन शाह जी कंडीशन जेको तक़रीबन 3 कलाकनि जे अंदरि सॼो शहर ॿुॾी पाणी जी लपेट में अची वियो आहे। हीअ असीं हींअर मीरसन रोड खां हे खूहनि वारे पासे खां असीं बीठा आहियूं हींअर जेको हींअर ॾिसो खूहनि जा निशान ॾिसो ये ट्रांसफार्मर आहे असांजो इहो ॾिसो हितां वरी हीअ आहे सिकंदर कुहारे जो पेट्रोल पंप हीअ आहे मेन रस्तो मेन रोड मीरसण वारो जेको हींअर पाणी इन तक़रीबन 8 फुटनि ते बीठो आहे। असां हींअर वेठा आहियूं ख़ैरपुर नाथन शाह खां तव्हांखे सभिनी दोस्तनि खे हीअ ख़ैरपुर नाथन शाह जो जेको मंज़र त न खणी चइजे जेका ॾुख वारे घड़ी में ऐं इहे असांजा जेके दुकान आहिनि इहे साम्हूं मीरसन रोड खां जेको तक़रीबन फुट जे फ़ासिले में फुट 1 जे फ़ासिले में दुकाननि खां पाणी हेठां या 1.5 फुट आहे या फुट 1 जे फ़ासिले में इहो मुंहिंजो घरु आहे। मीरसन रोड जा ईअं ताज़ा सूरत आला दोस्तनि जी आॾो ॾिसो हीअ आहे ख़ैरपुर नाथन शाह जी कंडीशन। हे साम्हूं अव्हांखे असीं जरवारनि जो ॻोठु ॾिसूं पिया जेको जरवारनि जो ॻोठु आहे हीअ